जवान हिकिड़े ॾींहुं नची रहियो आहे, ख़ुशि थी रहियो आहे। अजीब नचण मां मुराद आम रस्मी नचण नाहे, नचण मां मुराद ख़ुशीअ जो इज़हार आहे। इएं जिस्म में ख़ुशि थी रहियो आहे, अजीब ख़ुशीअ जे आलम में आहे। इल्हाम थींदो आहे, ग़ैबी आवाज़ ईंदो आहे, ऐ बायज़ीद अॼु कहिड़ी ॻाल्हि आहे जो तूं एॾो ख़ुशि ख़ुशि ज़मीन हली रहियो आहे। हज़रत बायज़ीद जो जवाब ॿुध मुंहिंजा नौजवान भाउ। हज़रत बायज़ीद अर्श ॾे निहारे चयो, छो न ख़ुशी कयां, छो न ख़ुशि थी ज़मीन ते हलां। तो जहिड़ो महबूब रब मिलियो आहे, अञा ख़ुशी न कयां त ॿियो छा कयां। हज़रत बायज़ीद ख़ुशी तो करे, मौला तो जहिड़ो रहीम रब मिलियो आहे, तो जहिड़ो करीम रब मिलियो आहे, अञा बि ख़ुशी न कयां त छा कयां। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह जहिड़ो रब्बुल आलमीन मिलियो आहे ऐं महबूब मुस्तफ़ा जहिड़ो रहमतल लिल आलमीन मिलियो आहे। जेकर ख़ुशियूं न कयूं त छा कयूं। ज़रूर ख़ुशियूं कर, लेकिन कहिड़ियूं ख़ुशियूं कर, हर उहा ख़ुशी कर जंहिंमें अल्लाह जो ज़िक्र बि हुजे, मुंहिंजे मुस्तफ़ा जो ज़िक्र भी हुजे। मां अर्ज़ पे कयो त अल्लाह नाराज़ नाहे। कीअं नाराज़ नाहे? असां तव्हांजी ज़हनी सोच कहिड़ी आहे? थोड़ो जेकॾहिं महीनो ॾेढ केर बीमार रहंदो त चीचूं खणंदा हो, ॾिसो रब ॾमिरियो अथसि, अल्लाह ॾिस न हीअं कयो अथसि, हीअं तौबह कर मुसलमान, तौबह कर मुसलमान। कंहिंजे मथां का मुश्किल घड़ी अचे वेंदी आहे, कंहिंजे फसलनि मां नुक़सान थी वियो, कंहिंजे कारोबार मां नुक़सान थी वियो, ख़ुदि सोचण शुरू कंदो आहे त मुंहिंजो रब मूं ते नाराज़ थियो आहे। न मुंहिंजा दोस्त, मुंहिंजो अल्लाह तो ते नाराज़ नाहे। सोच, अल्लाह ताला आज़माईंदो आहे। कुरान करीम में अल्लाह फरमायो आहे, मां आज़माईंदो हां, कंहिंखे औलाद ॾेई आज़माईंदो हां, कंहिंखे औलाद न ॾेई आज़माईंदो हां, कंहिंखे दौलत ॾेई आज़माईंदो हां, कंहिंखां दौलत खसे आज़माईंदो हां, कंहिंखे ख़ुशियूं ॾेई आज़माईंदो हां, कंहिंखां ख़ुशियूं खसे आज़माईंदो हां। हज़रत अलीयुल मुर्तज़ा शेर ख़ुदा करमुल्लाह वजहुल करीम फरमायो, ऐं अल्लाह जा बाना जॾहिं संदन जे दरबार में सवाल कए वे, मुंहिंजा साईं कीअं ख़बर पवे त हीअ जेका मुश्किल घड़ी आई आहे इहा अल्लाह जो अज़ाब आहे या अल्लाह जे तरफ़ खां आज़माइश आहे। हज़रत अलीयुल मुर्तज़ा शेर ख़ुदा सुणे फरमायो, ऐं अल्लाह जा बाना जॾहिं मुश्किल घड़ी अचई त यकदम पंहिंजे दिल ॾे ख़याल कंदो कर। अगर तुंहिंजे दिल में अल्लाह जे ज़ात जो ख़ौफ़ मौजूद आहे ऐं दिल मां आवाज़ तो निकिरे त मुंहिंजा करीम रब मुंहिंजे गुनाहनि जी शामत आहे, पंहिंजे महबूब जे सदके मूं ते रहम कर, त पक समझ त इहो अज़ाब नाहे पर तुंहिंजे दरजात जे बुलंदीअ जो सबब बणिजी रहियो आहे। इन हद ताईं जो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जॾहिं बि बुखार थिएव त बुखार ला घटि वधि, भले केॾो बि तेज़ बुखार थिए, कहिड़ो बि बुखार थिए, बुखार खे न ॻाल्हाईंदा कयो, छो त जॾहिं न बाने खे तकलीफ़ थींदी आहे अल्लाह उन जा गुनाह मेटण चाहींदो आहे। याद रखी छॾ मुंहिंजा दोस्त, ख़ुशीअ में त सभु को यादि ईंदो आहे न, पर तकलीफ़ में सिर्फ़ अल्लाह यादि ईंदो आहे। बचड़ा बि निंड पिया आहिनि, ज़ाल बि निंड पई आहे, ॾाठ में सूर आहे, हाणे को अल्लाह साईं या अल्लाह रहम कर, ओ मुंहिंजा करीम रब, अल्लाह अल्लाह तोखे अंदाज़ो नाहे त इहे तुंहिंजूं दाहूं, इहे तुंहिंजूं कूकूं, इहे इहे रायगान न आहिनि, मुंहिंजो रब तुंहिंजा गुनाह मुआफ़ करे रहियो। मुश्किल ऐं तकलीफ़ अल्लाह जे कुर्ब जो ज़रियो आहे, पर आशिक़ ने ओशाकनि लाइ असां जेके सदाईं हलवे खाइण वारा उन्हनि खे कहिड़ी ख़बर त मिर्च कड़ो कीअं खाइबो आहे। ऐं मुस्लमान कॾहिं मिर्च कड़ो बि खाइण सिख। आख़िरी जुमिलो चई मां मौज़ूअ ते मोटां, अल्लाह जो अगर तो असां सां प्यार न हुजे, दुनिया जो दस्तूर आहे, जंहिंसां नफ़रत हूंदी आहे, जंहिंसां मोहब्बत न हूंदी आहे, उन जो माण्हू जीअण जंजाल करे छॾींदो आहे। अगर ॻोठ जो हिन ॻोठ मोहम्मद रमज़ान ॾाहिरी जो चङो ॻोठ जो अॻुवाण वॾो कंहिं माण्हूअ ते न नाराज़ थियल हुजे
त उन माण्हूअ जी ज़िंदगी कहिड़ी रहंदी। निकिरंदो तॾहिं बि डिॼी निकिरंदो, हलंदो तॾहिं बि डिॼी हलंदो। त रईस नाराज़ आहे, किथे को अज़ाब न कड़के के रईस जा माण्हू न पहुचनि, अचे बाह में हथ न हुजनि, वग़ैरह वग़ैरह वग़ैरह। यानी जंहिं ते को नाराज़ हूंदो आहे त उन जी ज़िंदगी अजीब थी वेंदी आहे, उन वटि ख़ुशियूं कोन हूंदियूं आहिनि। ऐं मुंहिंजा दोस्त, तुंहिंजो मुंहिंजो रब्बुल आलमीन जेकॾहिं न तो असां ते नाराज़ हुजे त हीअ ज़िंदगी छो ॾिनी अथई? जेकॾहिं रब नाराज़ हुजे हीअ सिहत छो ॾिनी अथई? जेकॾहिं अल्लाह नाराज़ हुजे त हे ॾिसण वारियूं अखियूं छो नथो खसे छॾे? जे ख़ुदा नाराज़ हुजे त तुंहिंजा मुंहिंजा पेर खसे छॾे। जे ख़ुदा नाराज़ हुजे त ज़ुबान ते तालो हणी छॾे। जे ख़ुदा नाराज़ हुजे त तुंहिंजो मुंहिंजो सेंस ख़तम करे छॾे। हे सभु कुझु मुंहिंजे रब जो ॾिनो आहे। बचड़ा ॾिना अथई, औलाद ॾिनो अथई, इज़त ॾिनी अथई, जवानी ॾिनी अथई, हुस्न ॾिनो अथई, सूंह ॾिनी अथई, सिहत ॾिनी अथई। इहो सभु कुझु ॾेई मुंहिंजो रब ॿुधाए थो, ऐं मुंहिंजा बान्हा मां तो ते नाराज़ कोन हा। रब तोखां थो पुछे त तूं ॿुधाए, तूं मां रब सां छाला नाराज़ थियो हुई? जुमिलो वरी दोहराईंदुसि। ए नौजवान, मुंहिंजो अल्लाह तोखां मूंखां सवाल थो करे, ऐं मुंहिंजा बाना मां त तोसां नाराज़ न आहियां। जे मां अल्लाह तोसां नाराज़ हुजां हा त तोखे इज़त वारी ज़िंदगी छो ॾियां हा? जे मां ख़ुदा तोसां नाराज़ हुजां हा त हे कुर्बतो ते छो कयां हा? ऐं मुंहिंजा बाना मां रब थी तोखां थो पुछां त ॾे ख़बर, तूं मां रब सां छाला रुठो हुई? उहा कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिं ॻाल्हि तोखे मां रब खां परे करे छॾियो आहे? ऐं मुंहिंजा बाना सोच त सही। अल्लाह जो क़ुरान, अल्लाह फरमायो, या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। मुझे बेनियाज रब पुछो, ऐ इंसान ॿुधाए त सही, छाजे करे मां रब खां तूं दूर थी वियो आहे? मां अल्लाह जे हुक्मनि ते लब्बैक नथो चवीं, मां अल्लाह जे दरड़े ते बार बार नथो अची। उहा कहिड़ी शइ आहे जंहिं तोखे तुंहिंजे परवरदिगार रब खां परे कयो आहे? ॿुधाए, उहा कहिड़ी शइ आहे जेका तोखे ॿिए हंधा मिले थी, तुंहिंजे ख़ुदा वटि मौजूद न आहे? मुंहिंजो अल्लाह तो फरमाए, मां त तोखे सभु कुझु ॾिनो आहे, सभु कुझु मां रब जे दरबार में मौजूद आहे। ऐं मुंहिंजा बाना जवाब ॾे। जॾहिं कोई जवाब नथो मिले त पंहिंजे दिलि खां सवाल कर। जेकॾहिं तुंहिंजी दिलि चवे त मां त अल्लाह सां नाराज़ कोन आहियां, यादि रखो, हे जेको नफ़्स आहे न, माहौल बहराड़ीअ जो, पर काफ़ी नौजवान समझदार नज़र अचो पिया। हे जेको नफ़्स आहे न, इन नफ़्स जो मिसाल अथव उठ पखीअ वारो। कहिड़ो मिसाल आहे इन नफ़्स जो? उठ पखीअ वारो। उठ पखीअ खे चओ, म्या उॾामी छो नथो? त पंहिंजो दुनु खणी ज़ाहिर कंदो आहे, मां त उठ हां, मां उॾामा कीअं? चईंसि भला हे ॿ ॿोरियूं अन्न जूं छो नथो खणी? त वरी पंहिंजा परड़ा कढंदो आहे, मां पखी हां, मां अन्न कीअं खणा? मुंहिंजा दोस्त, तुंहिंजो असांजो नफ़्स उन उठ पखीअ जे मिसल आहे, जंहिंमें पंहिंजो मफ़ाद अथसि। उहा ॻाल्हि बार बार दोहराए थो, पर जंहिंमें अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे कुर्ब वारी ॻाल्हि आहे, उते शैतान पलीत जे चंबे में अची करे तो असांखे भटकाए थो। तो असां यकीनन चवंदासीं असां अल्लाह खां कावड़ियल कोन हूं। मूंखे हिकिड़े सवाल जो जवाब ॾे मुस्लमान, जॾहिं बि को चङो, को ताक़तवर सॾु कंदो आहे कंहिंखे बि त म्या हेॾे हली आहे, पोइ जंहिंसां दिलि जी ॻांढापो हूंदो आहे, जंहिंखां माण्हू राज़ी थियल हूंदो आहे, उन जे सॾ ते वेंदो आहे या न वेंदो आहे? आख़िरी मिसाल ॾेई मां मौज़ूअ ते थो मोटा जवाब ॾियो। इन ॻोठ जो अॻुवाण जो नालो छा आहे? मियां नूर अहमद ऐं मियां हाजन, अल्लाह उनखे सलामत रखे। ॻोठ जा वॾड़ा आहिनि। कंहिंखे बि सॾु कयूं, न्यापो मोकिलियूं त अबा इन खे वठी आ हेॾे, पोइ जेको दिली तौर ते मियां नूर मोहम्मद ऐं मियां हाजन मां ख़ुशि हूंदो,
दिली तौर ते राज़ी हूंदो, दिली तौर ते उन्हनि जी इज़त कंदो हूंदो त चवंदो हाज़ुर मां पहुतुसि, जुती पातई न पातई उन महिल डुकंदो त यार चङे सॾु कयो आहे। ऐं मां चो दिलि ठरियल हूंदी त वेंदो, पर जंहिंजी दिलि ठरियल न हूंदी उहो उते जो उते खुतो जवाबु ॾींदो। अदा चईसि मां नथो अचां, मां नौकर त कोन हा। याने गौर कजो, जुमिलो अहम पियो चवां, मां मिसाल ॾिनो आहे ॻोठ जो, ता त मुंहिंजा मारूअड़ा सादड़ा मुस्लमान सभु ग़रीब सम्झी सघो। ऐं मुंहिंजा दोस्त, इहा निशानी आहे त जंहिंसां माण्हू राज़ी हूंदो आहे उन जे सॾ खे कॾहिं बि मोटाईंदो ॻाल्हि आहे। जंहिंसां राज़ी हूंदो आहे उन जे सॾ खे मोटाईंदो नाहे, पोइ उहो सॾु पाण करे या कंहिंजे हथों सॾु कराए। ऐं जंहिंसां कावड़ियल माण्हू हूंदो आहे उन जे सॾ खे माण्हू अहमियत कोन ॾींदो आहे। पोइ हाणे तूं असां चऊं त था त असां अल्लाह खां कावड़ियल न आहियूं, पर मूंखे जवाबु ॾे। ॾींहं में 5 दफ़ा हिन मस्जिद मां सॾु थींदो आहे, हय्या अलस्सलाह। 5 दफ़ा सॾु थींदो आहे या न थींदो आहे? जवाब ॾे नौजवान। जेकॾहिं चवीं थो त मां अल्लाह सां कावड़ियल न आहियां, जेकॾहिं तुंहिंजी दिलि चवे थी त मां ख़ुदा खां नाराज़ न आहियां, त ख़ुदा जे वास्ते सच्चाई छुप नहीं सकती, बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती, कभी कागज के फूलों से। तुंहिंजे मुंहिंजे अटकल सां हक़ीक़तूं कॾहिं बि तब्दील कोन थींदियूं। हक़ीक़त हक़ीक़त आहे। ऐं नौजवान, हक़ीक़त खे क़बूल कर। अगरि तुंहिंजी दिलि चवे थी त मां त ख़ुदा सां राज़ी आहियां, मां किथे अल्लाह सां कावड़ियो हां, जे किथे अल्लाह सां कावड़ियो हां न आहियां कावड़ियल, त यार पोइ जवाबु ॾे। जॾहिं अल्लाह जे घर मां सॾु थो थिए, हय्या अलस्सलाह, हलिया निमाज़ जे तरफ़, हय्या अलल फलाह, हलिया कामयाबी जे तरफ़, पोयां परी उन जी बेनियाज़ी जो ऐलान थो थिए, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्लाह वॾो आहे, अल्लाह वॾो आहे, ला इलाहा इल्लल्लाह, उन खां सवा कोई ॿियो इबादत जे लाइक़ नाहे। एॾो वॾो सॾु थी रहियो आहे, पोइ जॾहिं न उन सॾ ते तूं जी नथो चवीं, तूं अची नथो, लबैक नथो चवीं, त पोइ मुंहिंजा दोस्त डायरेक्ट या इनडायरेक्ट तोखे क़बूल करणो पवंदो त तुंहिंजी दिलि अल्लाह सां राज़ी नाहे। क़बूल करणो पवंदो मुस्लमान, नौजवान, त तुंहिंजी दिलि पंहिंजे रब मां ख़ुशि नाहे। हाणे वरी पंहिंजे दिलि सां सवाल कर, दिलि खे चओ त ओ चरी, उन बेनियाज़ रब सां राज़ी नाहीं, जेको बेनियाज़ रब अगरि चाहे त तो असांखे छा मऊं छा करे छॾे। अगरि उहो बेनियाज़ चाहे रुगी ज़मीन खे हुकुम ॾे, इज़ा ज़ुलज़िलतिल अर्दु ज़िलज़ालहा, त ज़मीन में ज़िलज़िलो अचे वञे, हे सभु कुझु बर्बाद थी वञे। अगर बेनियाज रब चाहे त मुंहिंजा दोस्त अजीज, इन्नमा अमरुहु इज़ा अराद शयन अन यक़ूल लहू कुन फयकून, जंहिं इरादे सां वञूं था पिया, जंहिं कम सां वञूं था पिया, उन कम जे करे निमाज़ ते न वयासीं, अज़ान ॿुधी अणॿुधो कयोसीं। दिलि सां फ़ैसिलो कर, दिलि खे सम्झाए, ओ चरी कम सां वञी त रहियो हां, पर कामयाबी त मुंहिंजे हथ में कान्हे, कामयाबी त मुंहिंजो रब ॾियण वारो आहे। पोइ जॾहिं उन जो चयो ई नथो वठां, उन जे हुकुम ते वञा ई नथो, उन सां राज़ी नथो रहां, त पोइ मां कहिड़ा हथड़ा खणी वरी उन खे थो चवां त मुंहिंजा मौला मुंहिंजी मदद कर। ऐं मुस्लमान, तुंहिंजी मुंहिंजी बेवफ़ाईअ जी इंतहा निहार ऐं मुंहिंजे करीम रब जे कुर्ब जी इब्तिदा निहार। तो असां बेवफ़ाईअ जी इंतहा करण जे बावजूद हिकिड़ो सॾु छा, 5 वक़्त निमाज़ जा एहसास ई कोन्हे, ज़रे जे बराबर महीना गुज़री विया, ख़याल ई कोन्हे। पर जेॾी महिल वरी कमु थो पए त छा था चऊं, अल्लाह साईं अॼु पार त थिए, छो त ॿियो त दर ई कोन्हे दादा। वरी बि छा था चऊं, मुंहिंजा मौला मुंहिंजी पार त थई। ऐं मुस्लमान, ख़ुदा जे वास्ते नौजवान गौर कर, जेॾी महिल न असांजो कमु पवंदो आहे अल्लाह में, गम त सदाई आहे, ओ मुंहिंजा रब करीम, इंटरव्यू ॾियण थो वञा, पंहिंजो कमीशन जो इम्तिहान ॾियण थो वञा, ओ मुंहिंजा अल्लाह साईं मूंखे कामयाब कजां। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़,
कॾहिं बि मुंहिंजे रब वराए ईअं कोन चयो आहे त तो 2 महीननि खां मुंहिंजे अज़ान जो जवाब न ॾिनो आहे। मुंहिंजे रब ईअं न चयो आहे त हेतिरो टाइम गुज़री वियो अथई मुंहिंजे क़ुरान जी तिलावत कान कई अथई। मुंहिंजे रब ईअं मिहणो न ॾिनई त तूं हेड़ो हई तहिड़ो वरी मां रब खां थो घुरी। ऐं मुंहिंजा दोस्त रुगी तूं चवंदे ओ मुंहिंजा करीम रब मुंहिंजी मदद फरमा त मुंहिंजो बेनियाज़ रब फरमाईंदो आहे जी चवई मुंहिंजा बाना, जी चवई मुंहिंजा बाना, कदम तूं वधाए मदद मां रब तुंहिंजी करण लाइ तयार। ए नौजवान, ऐं मुंहिंजा मुस्लमान भा, छा दुनिया में को अहिड़ो दोस्तीअ जो रिश्तो आहे, दुनिया में को मिट माइट जो अहिड़ो रिश्तो आहे जंहिंसां हिकिड़ो दफ़ो बेवफ़ाई करी, ॿियो दफ़ो बेवफ़ाई करी, टियों दफ़ो वेंदे त परे खां तानो ॾींदो त कहिड़ो मुंहुं खणी आयो हई, ओ मुंहिंजा करीम रब जे नाम तां क़ुर्बान थी। ऐं मुस्लमान मुंहिंजे करीम रब जे मिठड़े नाले तां क़ुर्बान थी। 1000 दफ़ा तौबहूं करे, लखे दफ़ा तौबहूं करे, वरी टोड़ियूं, वरी तौबहूं कयूं, वरी टोड़ियूं, पर वरी बि जेॾी महिल अचूं त मुंहिंजो रब चवे थो जी चवई मुंहिंजा बाना, जी चवई मुंहिंजा बाना। वरी बि मुंहिंजो रब ईअं नथो चवे त निकिरी वञ मुंहिंजे दर तां, तूं हेतिरा गुनाह करे वरी पोइ आयो हई, हेतिरियूं तौबहूं टोड़े पोइ आयो हई। न मुंहिंजा दोस्त अज़ीज़, वरी बि मुंहिंजो रब थो चवे ओ मुंहिंजा महबूब कुल, ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा, जी मुंहिंजा करीम रब महबूब ऐलान कर, मुंहिंजे बाननि खे ऐलान करे ॿुधा, पंहिंजे आशिकनि खे ऐलान करे ॿुधा त या इबादी अल्लज़ीन असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह। ऐं मुंहिंजा महबूब ऐलान करे काइनात खे ॿुधाए, भले तव्हां बेवफ़ाई जी इंतहा करे छॾी आहे, भले तव्हां बेवफ़ाई जूं हदूं किरास करे चुका हो, गुनाहनि जा ढेर करे छॾिया अथव, बेफ़रमानियूं करे छॾियूं अथव, पर मुंहिंजा मुस्तफ़ा मुंहिंजा आहिनि न। अल्लाह अल्लाह, इन नाते तां क़ुर्बान वञा। ऐं मुंहिंजा दोस्त इन नाते तां क़ुर्बान वञा। अमड़ बि तंग थी वेंदी आहे, अमड़ अबो बि तंग थी वेंदो आहे, जॾहिं उन्हनि जी बेफ़रमानी करे 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 5 दफ़ा 10 दफ़ा मां बि तानो ॾेई वठंदी आहे त वॾो को बेहया है, मां अमड़ जो चयो नथो वठी, निकिरी वञ मुंहिंजे घर मां, तूं मुंहिंजे कम जो नाही। अबो बि तंग थी चवंदो आहे, लेकिन मुंहिंजो बेनियाज़ रब कॾहिं बि नथो चवे ऐं मुंहिंजा बाना मुंहिंजे अर्श जे हेठां निकिरी वञ। कॾहिं बि मुंहिंजो रब नथो चवे त मुंहिंजे फर्श तां निकिरी वञ। जेतिरियूं बदमाशूं करे वरी बि चऊं था या अल्लाह ख्वार हैं, बदकार हैं, डूबे हुए जिल्लत में हैं, कुछ भी हैं लेकिन या रब तेरे महबूब की उम्मत में है। रब चवे तो हलिया जहिड़ो वाही तहिड़ो, रुगी अखड़ियूं आलियूं करणु तुंहिंजो कमु आहे, सभई गुनाह हिकिड़े मिंट में मेटण तुंहिंजे रब जो कमु आहे। ऐं मुस्लमान, ऐं मुंहिंजा नौजवान भा, जरा थोड़ो अंदर में झाती पा, अहिड़े करीम रब सां यारी न रखण मुनासिब आहे? अहिड़े करीम रब सां पंहिंजो नातो छिनण मुनासिब आहे? हरगिज़ न। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़, बस हिकिड़ो दफ़ो तूं रुगी पंहिंजे दिलि खे सम्झाए, हिकु दफ़ो रुगी पंहिंजे दिलि खे सम्झाए, इहो कामिल ईमान रख त जंहिं ते न अल्लाह राज़ी थींदो आहे, उन ते फर्श वारा त छा पर रब अर्श वारा बि उनखे ग़ुलाम करे ॾेई छॾींदो आहे। जवाब ॾे मूंखे। सैयदना महबूबे सुबहानी, शहबाज़े लामकानी, सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह तआला अलैह फ़क़त 91 साल ऐं कुछ महीना हिन ज़मीन जे तख़्ते ते ज़ाहिरी हिन जिस्म मुबारक सां जलवे अफरोज़ रहिया। घणा साल? जवाब ॾियो, घणा साल? फ़क़त 91 साल। लेकिन संदन खे दुनिया छॾींदे अॼु 900 साल खां ज़्यादा अरसो गुज़री चुको आहे। जवाब ॾे मूंखे, उहा कहिड़ी ॻाल्हि आहे, कहिड़ो रिश्तो आहे तुंहिंजो सुणे महबूबे सुबहानीअ सां? उहा कहिड़ी ॻाल्हि आहे? महीने जी 11 थी थिए त घर पहुची कोन थो, त घर में अमड़ कुराड़ी वेठी आहे या घरवारी वेठी आहे, नियाणियूं वेठियूं आहिनि, देरि नथियूं करे, अॼु 11 वारे जो नंगर कयो थो वञे, मस्जिद में विरहाया, अॼु 11 वारे जो ख़त्मो आहे। आख़िर छो? उन्हनि खे केरु थो चवे यादि रखी छॾ, रब जो क़ुरान तोखे ॿुधायां, ॿियो कोई नथो चवे। मुंहिंजो
जो अल्लाह पंहिंजो फ़ैसिलो पंहिंजे क़ुरान में पाण ॿुधाए रहियो आहे, इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा। मुझे बेनियाज रब फरमायो त जेको शख्स भी ईमान आणे अमल सुहिणा कंदो आहे, मां अल्लाह जी ज़ात उन सां एतिरो प्यार कंदो हां जो रहती दुनिया ताईं माण्हुनि जे दिलनि में उन जे लाइ मुहबत पैदा करे छॾींदो हां। याद रखी चर मुंहिंजा दोस्त, हे दिल डंडे सां हुकूमत न थींदी, डंडे सां हुकूमत दिल ते न थींदी आहे, दिल ते हुकूमत मुहब्बत सां थींदी आहे। ऐं मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो, मां अल्लाह दिलनि में मुहब्बतूं पैदा कंदो हां। जेकॾहिं तूं असां बि चाहियूं था त हीअ दुनिया त हलंदी क़यामत ताईं, लेकिन तूं असां न हूंदासीं, जेकॾहिं चाहियूं था त न हूंदे बि असां हुजूं त पोइ ॻाल्हि ॾुखी कान्हे, ॻाल्हि ॾुखी कोन्हे। न हूंदे बि हुजण चाहीं थो त ॻाल्हि ॾुखी कान्हे, ॻाल्हि सवले में सवली आहे। सौदो ॾाढो सस्तो आहे, सौदो ॾाढो सवलो आहे। उहो कहिड़ो सौदो आहे? न ख़ुदा झलियो आहे त कमकार न कयो, न मदीने जे साईं झलियो आहे त वापार वहमार न कयो। हुकुम कमकार कयो, मजदूर आहीं त मजदूरी कर, हारी आहीं त हार पो कर, ज़मींदार आहीं त ज़मींदारी कर, स्टूडेंट आहीं त पंहिंजे तइलीम ॾे तवजह ॾे, ऑफिसर आहीं त पंहिंजी नौकरी कर। दुनिया जे जंहिं बि फील्ड में आहीं मुड़ुस माण्हू थी कम कर। अल्लाह जो भी हुकुम आहे, अल्लाह जे रसूल जो भी हुकुम आहे, मुड़ुस माण्हू थी कम कर। हिम्मत करे हलाल जी रोज़ी तलाश कर, जिस्म सां दुनिया जो कमकार कर। हे जिस्म सॼो तुंहिंजो कमकार ॾे हुजे, रुगी हे हिकिड़ी दिल तुंहिंजी पंहिंजे यार ॾे हुजे। बस सौदो सवलो आहे या नाहे? जवाब ॾियो नौजवानो, सौदो सवलो आहे या नाहे? कहिड़ी दीन जी शइ ॾुखी आहे? का हिकिड़ी त ॿुधायो न। अल्लाह ताला असां मौलविन खे हिदायत ॾे, अल्लाह जी ज़ात रस्मी पीरन खे हिदायत ॾे। अगर रस्मी पीर ऐं असां मौलवी जेकॾहिं न सिधा थी वञूं त दुनिया सॼी माखी ऐं मखण थी वञे। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़, दीन खे अगर तंग कयो आहे त असां मौलविन तंग करे माण्हुनि जे आॾो पेश कयो आहे। मरंदे अल्लाह साईं हीअं कंदी, अल्लाह साईं हीअं कंदी, अल्लाह साईं हीअं कंदी। ऐं ख़ुदा जा बाना, बेशक हिकिड़ी सिफ़त कहारीअ जी आहे, पर 99 सिफ़तूं बि त निहार तो न बेनियाज़ रब जूं केॾियूं प्यारियूं आहिनि। ऐं मुंहिंजा मुस्लमान भाउ, अच त गरजी करे हिकिड़ो दिल में पको अज़म कयूं त उन करीम रब सां प्यार कयूं, उन करीम रब सां प्यार कयूं, उन करीम रब जो ख़ौफ़ रखूं। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जॾहिं न अल्लाह जो ख़ौफ़ दिल में पैदा थियो त पोइ पंहिंजे ज़िंदगीअ ॾे निहार जा। अल्लाह जे घर में वेठो हां, ख़ुदा जे घर जे गवाहीअ सां फ़रिश्ता ॿुधी रहिया आहिनि, फ़रिश्तनि जे गवाहीअ सां हेतिरी मुंहिंजे मुस्तफ़ा जी उम्मत वेठी आहे। इन गवाहीअ सां तव्हांखे ॾसां थो, जॾहिं न तुंहिंजे असांजे अंदर में अल्लाह जो ख़ौफ़ पैदा थियो, ऐं मुंहिंजा दोस्त सौदो त ॾिस केॾो सस्तो आहे। तूं हिन दिल में अल्लाह जो ख़ौफ़ रखी करे तूं जबलनि ऐं झंगलनि में हलियो वञ। ॾगींदड़ नांग हुजे या चीरींदड़ फाड़ींदड़ बबर शेर हुजे, जीअं तोते निगाह पवंदसि त तुंहिंजे चेहरे में अल्लाह जे ख़ौफ़ सां जेको रब जो नूर तजल्लियूं ॾींदो हूंदो, उहो चीरींदड़ फाड़ींदड़ नांग भी तुंहिंजा कदम चुमंदो त उहो शींहं भी तुंहिंजे कदमनि में गिदड़ जा पियो हूंदो। इंसान त परे जी ॻाल्हि आहे। ऐं मुस्लमान, अगर चाहीं थो त मां दुनिया में सुरखरू थी रहां, कब्र ऐं क़यामत में भी सुरखरू हुजां, त बस 1.1 एजेंडा, हिकिड़ी शइ ते। उहा कहिड़ी? हथ कमकार ॾे हुजे, हीअ दिल पंहिंजे यार ॾे हुजे। इन दिल सां ज़िक्र कर, हिन दिल सां ज़िक्र कर, हिन दिल सां ज़िक्र कर। ऐं मुंहिंजा दोस्त, हिन दिल सां ज़िक्र कर। कीअं ज़िक्र कर? हिन दिल खे पाक कर, हिन दिल खे साफ़ कर। ऐं मुंहिंजा दोस्त, जॾहिं बि तो असां वटि कमरे में, जॾहिं बि तो असां वटि कमरे में को मेहमान अचण वारो हूंदो आहे त मेहमान जे अचण खां अॻु में उन मेहमान जे इज़त जे मुताबिक़ उन कमरे खे सफ़ा कबो ऐं सींगारबो आहे या कोन्हे? थोड़ो ॻाल्हायो। जॾहिं बि को मेहमान अचण वारो हूंदो आहे, उन मेहमान जे अचण खां अॻु में
उन कमरे में जंहिंमें मेहमान मीज़बान थी विहारणो हूंदो आहे, उन कमरे खे सजायो वेंदो आहे। जहिड़ो मेहमान हूंदो उन जे शान जे मुताबिक़ सजाइबो, उन जे शान जे मुताबिक़। अदा मौलवीअ खे मेहमान करे नौकर खे चई छॾ थोरो परियां ॿाहिरि पंहिंजो फरियो ॾेई छॾिजां। मौलवी अचे थो मथां अचे त वॾेरो केॾो अंगण गंदो लॻो पियो आहे। पर जे MPA MNA ईंदो त घटियूं बि सजराइणियूं पवंदियूं। पर जे वज़ीर आला ईंदो त शाख खां वठी रस्ता सजराइणा पवंदा। छो त उन जे इज़त ऐं शान जे लाइक़ यार इहा ॻाल्हि आहे। ख़ुदा जो वास्तो हे मुंहिंजो बाहूं तव्हांजे आॾो हिन फ़क़ीर जे हिन सजण साईं जे चरे फ़क़ीर जे हिन जुमिले खे ॿुध। जेकॾहिं दुनिया वारे जे अचण जे लाइ अंगण सींगारणा पवंदा आहिनि, गलियूं सींगारणियूं पवंदियूं आहिनि, त छो नथो हिन दिलि खे सींगारी त मुंहिंजो मदीने जो साईं तो वटि अची महिमान थिए। कौन कहता है, कौन कहता है, कौन कहता है कि मेरे आका रहते हैं मदीने में? गलत कहते हैं, मेरे महबूब तो रहते ही हैं आशिकों के सीने में। इन दिल के सजा, इन दिल के सींगार, इन दिल के सजावट कर। दुनिया जे कमरे जी सजावट तुझे सुफा सेटन सां थींदी, दुनिया जे कमरे जो सींगार तुझे भलन भलन गुलदानन सां थींदो, कालीनन सां थींदो। पर हीअ दिल जेका आहे न, हीअ तुझे कालीनन जी मोहताज नाहे, हीअ तुझे सुफा सेटन जी मोहताज नाहे। अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। मुझे मदीने जे मीर फरमायो वसिक़ालतुल क़ुलूब इला ज़िक्रिल्लाह। अगर कमरे के सींगारण जे लाइ जीअं फरे जो हुजण ज़रूरी आहे, सफ़ाई जो हुजण ज़रूरी आहे, ईअं हिन कल्ब जे कट लाहण लाइ वसिक़ालतुल क़ुलूब इला ज़िक्रिल्लाह, हिन कल्ब जे सफ़ाई लाइ अल्लाह जो ज़िक्र हुजण ज़रूरी आहे। ख़ुदा जो ज़िक्र कर, अल्लाह जे ज़िक्र सां हिन दिल खे सजा। ज़ुबान में ज़िक्र हुजे, दिल में इश्क़ मुस्तफ़ा हुजे, ऐं ज़िक्रो करे तूं सुम्ही पओ, तूं विरद छॾ वज़ीफ़ा छो तो तूं रातियूं जूं रातियूं जागी त मां वज़ीफ़ो पढ़ां, फलाणो वज़ीफ़ो फलाणो, छॾ वज़ीफ़नि जी पचर। बस वन एजेंडा थई, तूं राति जो सुम्हण खां पहिरीं पंहिंजे कल्ब ॾे दिल ॾे ज़िक्र जो ख़्याल करे, मुंहिंजे मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ी, ऐं दिल में ज़िक्र कंदे कंदे अखड़ियूं बूट ॾिस त कुर्ब यार कीअं थो करे। लतीफ़ सरकार जे हिन शेर सां फरमाइनि था तन तस्बीह तन तस्बीह मन मणियो अदा दिल दंबूरो जन तारू ही तलब जूं वहदत सुर वजन वहदहू ला शरीक लहू इहो राग रगुन पोइसे सुता सुहल यार निंड इबादत तन जी। अल्लाह जे कामिल वली भिट धणी बादशाह फैसलो ॿुधाए छॾियो, इश्क जी दरी खोले ॾिनी, रस्तो क्लियर करे ॾिनो। ओ मुंहिंजा सिंधी सभा जहिड़ा, ओ मुंहिंजा मारूअड़ा मिठड़ा, ॿियो कोई कम न कर, हिन दिल खे पंहिंजे यार जे हवाले कर, हिन दिल मां गैर जे मोहब्बत खे अलॻि कर, पंहिंजे करीम रब जे ज़िक्र सां हिन दिल खे सजा। जंहिंजी दिल अल्लाह जे ज़िक्र सां सजायल हूंदी आ, उन दिल में मुंहिंजो मदीने जो घोट मेहमान अची थींदो आ। इंशाअल्लाह ताला दिल खे सजाईंदासीं, चओ इंशाअल्लाह ताला दिल खे सजाईंदासीं, दिल खे सजाईंदासीं, अल्लाह जो ज़िक्र कंदासीं, उन सुहिणे पंहिंजे महबूब रब खे राज़ी कंदासीं। ऐं मुंहिंजा दोस्त, जंहिं ते न मुंहिंजो सुहिणो करीम रब राज़ी थींदो आहे यार, जंहिं ते राज़ी थींदो आहे उनखे छा न मिलंदो यार। मिसाल ॾींदा हूं फलाणे ते यार MNA राज़ी आहे, MPA राज़ी आहे, तॾहिं ॻोठ में बिजलियूं, ॻोठ में रोड, ॻोठ में हेतिरा तरक़ियाती कम।
MPA MNA जंहिंते राज़ी थे, वज़ीर आला जंहिंते राज़ी थे, उनखे रुगी उनखे न सॼे ॻोठ खे फ़ाइदो थींदो आहे न। ऐं मुंहिंजा दोस्त, दुनिया जो अमीर ऑफिसर राज़ी थींदो आहे, हिक जे मथां फ़ाइदो सॼे ॻोठ खे थींदो आहे। पर जेकॾहिं हिकिड़ो दीवानो दिलि पंहिंजे महबूब सां लॻाईंदो आहे त काइनात खे फ़ाइदो थींदो आहे। छो त MPA MNA जी कोटा महदूद आहे, मुंहिंजे मुस्तफ़ा जी कोटा ला महदूद आहे। मुख्तारे कुल नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात आहे। अच मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ऐं मुंहिंजा नौजवान भाउ, अच त दिलि में पको पह कयूं, पको इरादो कयूं त ख़ुदा खे राज़ी कंदासीं, मदीने वारे मीर ते दुरूद पढ़ंदासीं। इन करे लतीफ़ सरकार चयो, छाला वञी छो तूं ॿेली थी थो ॿियनि जो, वठ जो कंजक करीम रब जी, जग जो वाली जो।